लाई कर खणी पे घुमंदा घबराहट पई थी घबराहट भी थे बट अरे ताली सादा बजायो भेड़िया साला तो देखो ताबी पिए न रहे हो ना ओसो भी पियो 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 ताबी भी आप पियो सही कहा के सामने क्यों सही आऊंगा ये साला सही है ना खाओ 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 अरे श्याम हां सही अरे किथे आ तांजो बबला गुरु अले कल तो डाढो जोश में होयो केर खबर कोनी भेड़िया हेडा हिते हिते तू डाढो इसके लड़ाया रही हो इन क्रीडीए सा चार सही काम है लड़ायो आखिर कजे त तीर निशाने ते लग दो छो सही सही तीर तो लगी हो तीर ते लगी हो भाई मां एकड़ी गाल सोचिया बे आतवार ते मां तवा सजी क्लास के पिकनिक ते वठी हली पिकनिक हां हां अगे आतवार ते असांजी क्लास वेंदी पिकनिक ते अरे भेड़िया पिकनिक 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 हाय छलगोड़ा किथे आ वो सियाणो मिले त सिरो कयास बबना तू हाने उन गाल के छडे दे हां यार छडे छडे दे हां मां ना गाल के छडे दे उन सजे क्लास के सामू मुखे चमाटा हइया मुंजो अपमान थियो जे डंडे कूटे में सिर विजी ने कुटे मास मुंजो नालो बबना गुरु कोने तू चाहे तो छडे दे हल शामल दिसुस्ता उनके हल माना लंदोस हां मास्टर डाडो सुठो माण्हू आहे हां हूं असा वांगे छा तू मुंजे ग्रुप में थी करे हुन ही सारा कंदे ता सब मुंजी इंसल्ट जो बदलो ना वठंदो सब भेड़ा है तो पैसा मिली है सब मिली है एक के दिसी वठंदो एक के तू उनके हाथ में ना लगाइंदे हाने आगे एक्शन वठनो पवंदो अरे करा छटनो पवंदई ताजी उतरी हिम्मत है तुमने गुरु के सामने ओ लाडा छो नगाया लाडा छो नग बबला अरे बबला यार तू किथे मां तो तोखे पाण गोले रियो आया तोरा बबल इंजी तो हेलो सब पिकनिक दे छो साई साई तो अकेला बैठे हो हाँ भाई मां त कुदरत जा नज़ारा तो ॾिठा छा त नज़ारा है हे कल कल कंदो पानी हो उड़ामदा पखी हाँ हे थदी थदी हवा जे मन खे मोहे रही आहे वाह वाह कुदरत जा नज़ारा वाह मारे सुमा तो अले सुम छो साई ताके उन्न न लगी अच्छा पुण्य न त तव्हांखे लगी आहे छा नहीं बैठो हाँ लगी तो है पर जेकर ता भी पियो ता पियो छा दारू दारू किथे दारू बैठ छा तव्हां सब दारू पींदा आहियो मास्टर चरियो माण्हू अरे मास्टर कॾहिं कॾहिं होलीअ ते या ॾियारीअ ते पहिरियों त असांजे कॉलेज जे पेशाब घर जे मथां ई ठहंदी हुई मथे शराब हेठि पेशाब मथे शराब एक पेशाब मथे शराब एक पेशाब मुंहिंजे दिमाग़ जी बतियूं ॿरी वयूं मां सोचियो जेकर बबना मुंहिंजे पासे इहो मोहरो खिसकायो आहे त मूंखे बि हिनजो भरपूर फ़ाइदो खणणु खपे केॾी मुश्किल सां ऐं केॾी महिनत सां मां हिनजी टोली खे पंहिंजे पासे कयो आहे प्रोफेसर गोकुल लोकुमल भाटिया जे खुदा मेहरबान त गॾ है पहलवान मां बि गिलास खयो ढुक भरियो एक दारू आ छा थियो साईं अरे दारू आया खंग जो शरबत भेड़े दारू तो बियारो पाजे सही लगे ए शाम पी बोतल कट हां दारू तो पिया अरे फिर भी स्ट्रांग है या हां
सब छोकरा ॿुधो मास्तर खे ओतिरी ॾियो जेतिरी 50 आहिनि सब छोकरा चीयर्स अरे मुझो स्टाइल आ जय शिव शंकर अरे बबना बबना ध्यान सां बि पुट ध्यान सां बि न त वरी हिजकी अची वेंदी अरे साईं जे पीअण में हाराइजी वञा मां पंहिंजे पीउ जो पुटु न अरे भाई असांजा गिलास खाली थे भी ज़माना थी वठो साईं वठो वठो मुझे गिलास भर मुझे गिलास भर मां जा टका गिलास भर वठो साईं हां हाणे पी आराम सां जय शिव शंकर जय शिव शंकर हाँ। अरे बबना जिस भाई गिलास खाली अरे मना ध्यान सां हाँ जय पानी दे अरे पानी दे इसने के चलेंगे दारू पियो ना जीवा ये तो नंडो है नंडो धूप तो साईं का बार है अरे बबना ध्यान सां पी ना हिटकी अची वेंदी हाँ गिलास भर मां जा गिलास भर अरे भर भर पूरो भर आदि ने रही वने बबना तो पिए हाँ अरे विजी में जो साईं जो गिलास खाली पियो चरिया भर हाँ अॼु त बबना सां टकरायूं था जाम सां जाम हाँ साईं शुरू कयूं जय शिव शंकर अरे छा थियो ना ना कुछ ना अरे बबना वरी हुते हली वे भाऊ छा खत्म छा खत्म भाऊ हाँ हाँ है मास्टर गिलास भर पांचों का खत्म भाई हाँ ये बात पी आऊं जी हाँ तो वरी शुरू कयूं शुरू जय शिव शंकर अरे कच्छ में वेंदे आ हल परे थी वे वो आलिया है जमीन आ लिया है अरे चढ़ी वही तई आ जमीन आ लिया है चरे हो भैंसा वठो साईं हाँ भर बारे यार मुझे था न के पियण अचे न प्यारण अचे तुर तुर पियो था हाँ हाणे बस मुझो था भाई लास्ट जय शिव शंकर जय शिव शंकर मरी थी भाई अरे छा वरी थी भाई कुछ चाहिए चोन तो उतर मुके कुछ थी वियो है कुछ समझ में न तो अचे अरे पप्पू पेंजी निकल आनी करे पप्पू पंहिंजी निकर आली करे छॾी हिनमें पप्पू जो कोई भी ॾोह न हुयो जेकी दारू मां न पी करे लुड़काई पप्पू हुनजे मथां वेही रहियो ऐं पप्पू निकर आली करे छॾी ऐं बबना भी पी 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 करे नशे में धुत हो हाँ जय शिव शंकर साईं पोकना तो वो तो दूल चटी रहे हो बबना त वयो बबना त धूल चटे रहियो आहे भाई कुछ भी हुजे हिन पिकनिक जाम रंग ॾेखारिया जाम शिकायतूं पहुतियूं प्रिंसिपल साहब वटि पर कंहिंजी हुई हिम्मत जो मुखिया जे पुट जी ॻाल्हि जो विरोध करे मुंहिंजो बि हिन पिकनिक में खूब रंग ॼमियो मामलो दबाए छॾियो वियो पर कुछ भी आहे हिन पिकनिक में मज़ो जाम आयो हा मज़ो पंहिंजो ई आयो सुठो थियो पी करे धुत हलंदो वियो मां पंहिंजो मुझे जीवन में कहिड़ी उथल पुथल थिए थी कहिड़ा कहिड़ा तूफान अचनि था ॾिसूं था असां सभु मिली करे अॻियां जय शिव शंकर
धनी है जे चिड़िया गुलाम। गुड मॉर्निंग। मॉर्निंग। सब ठीक है? ठीक है, आइए, कुछ खबर मिली जनाब? खबर है? केड़ी खबर है? ताकि न मिली क्या खबर? अरे साईं केर मरी बियो? अरे मरा कोई नहीं है, टट्टू आ रहा है, टट्टू। टट्टू? अरे केड़ो टट्टू? सिफारशी सिफारिश? अब कहजी सिफारिश यार ता तो कमाल था। टट्टू जी मथा हाई लेवल ता आसमान ता। हाँ हाँ सचन जोस। साईं बच के रहिएगा। अरे क्या हुआ मौलाना साहब, क्या हुआ? अरे मतलब सूरदास टट्टू अच्छी रहा, टट्टू मथा लेवल ता। हाँ हाँ ते अचन जोस पर मथी लेवल का मतलब? फ्रॉम चेयरमैन ऑफ अवर सोसाइटी। यस। भाटिया साहब आप जूनियर मोस्ट हैं और कास्ट में भी नीचे हैं। जूनियर एंड टेम्पररी, नो वन इज गेटिंग सैलरी। वार्निंग बेल, गाड़ी बत्ती, वापस बेकारी, बैक टू ईश्वर भाऊ। पहले तो सोचो कि बबना के चई करे चेयरमैन का सिफारिश लगा रहा पर वरी सोचो हेतरी तकड़ ठीक कोने। अचन जो सुन सिफारिश टट्टू के मैदान में जेको हुंदो दिठो वेंदो। अचंड्योस टट्टू के अचंड्योस टट्टू के अचंड्योस अचियो टट्टू। या है सिफारिशी टट्टू। मुंजी रोजी रोटी ते हिन बलाजी नजर है। अरे केर आहे? वही अरे वही केर? भाईटी है भाईटी। क्या जी भाईटी? अरे चेयरमैन भाईटी। चेयरमैन भाईटी? अरे भाटिया साहब रानी। रानी? रानी? हाणे तभी सब हलो वजो पियो पानी। प्लेट सलामी देंगे, सलामी दे बाय मुड़ दो। अचंड्योस टट्टू के अचंड्योस टट्टू के अचंड्योस अचियो टट्टू। सर हाँ राणी वो सामू पियो तब पानी। राणी मां राणी पानी न खपे। अच्छा अच्छा मां सोचो शायद ताके पानी खपे। हाँ अज खां जॉइन थी वियस। जॉइन थी वियस? हाँ जॉइन थी वियस। अच्छा अच्छा जॉइन थी वियस। वेरी गुड वेरी गुड। लल्लू लाल तव्हांखे रिपोर्ट करण लाइ चयो हुयो। लल्लू लाल? केर लल्लू लाल? वो असांजो हेडमास्टर आहे न, वो रोज असांजे घर ईंदो आहे। असां सभई प्यार सां हुनखे लल्लू लाल ई चवंदा आहियूं। तव्हां प्रिंसिपल के घर में लल्लू लाल चवंदा आहियो? ठीक है पर ये रिपोर्ट छाजे करे? तव्हां सिंधीअ जा हेड आहियो न। वो तो मां तव्हांजे हेठां लेक्चरर जो कमु कंदसि। नीचे हेठा त आहिस्ते आहिस्ते हिनखे जमाए ऐं मुंहिंजो पतो साफ़। वाह भाई वाह, इहा त उहा ई ॻाल्हि थी वई त कंहिंजी तिखी बि मां कयां ऐं कंहिंजी हले बि मूं ते। हीअं आहे मिस राणी त प्रिंसिपल साहब अञा ताईं मूंखे कुझु बि न ॿुधायो आहे ऐं जेसि ताईं उहो मूंखे कुझु न ॿुधाईंदा मां तव्हांखे छा चई सघां थो, हा न? त मां वेहां या वञा? अरे हाणे मां तव्हांखे छा चवां? न मुंहिंजी साहेड़ियूं पिक्चर ॾिसण पई वञे त मां सोचियो मां बि वञा। भई हे त तव्हां पाण सोचो। सुभाणे घणे वॻे अचां? जीअं तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा। अरे सही प्रिंसिपल साहब सही ठीक है, सुठो आहे, तमामु सुठो आहे। के है ताजी नई असिस्टेंट? असिस्टेंट? छो रिपोर्ट कोन कयो असांजी राणी? अच्छा अच्छा हुन सही पर जेकर हे शयूं लिखत में हुअण खपनि त सुठो थींदो आहे। मां त हुननि खे पाण बीए जी स्टूडेंट। कमाल था कयो भाटिया साहब, बीए जी स्टूडेंट। सही हाणे पंहिंजी साहेड़ियुनि सां गॾु पिक्चर ॾिसण वई आहे। पिक्चर ॾिसण? पिक्चर ॾिसण जो ॾाढो शौक़ु आहे उन्हनि खे। अच्छा हाँ पर भाटिया साहब हाँ विच विच में कम भी कराईंदा कयोसि। चेयरमैन साहब जी भाइटी है भाइटी। अच्छा मतलब नंढी चेयरमैन? नंढी चेयरमैन सही पोइ त ज़रूरु कराइणो पवंदो, बिल्कुलु कराइणो पवंदो, बेफ़िक्र रहो। ॻाल्हि सही आहे भाटिया साहब। नंढी चेयरमैन। नंढी चेयरमैन मज़ो अची वियो भाटिया साहब, मज़ो अची वियो। नंढी चेयरमैन भाटिया साहब, नंढी चेयरमैन। नंढी चेयरमैन। नंढी नंढी चेयरमैन। वाह भाई वाह। तो हणास लाए करे
आयो वाह नंढी चेयरमैन मां हुनखे संभालिया ए हे लल्लू लाल मुखे मौको बोले त ॿाहिरि कढण जो मां बि पक्को फ़ैसिलो कयो त कीअं बि करे इहा बाज़ी मुखे पलटणी आहे। स्टाफ रूम जा 2 वॾा कबट खणी करे हिक कुंड में रखाराया सिंधी विभाग जे लाइ अलॻि केबिन ठाही 2 कुर्सियूं खणी आयसि मां अंदरां वञी करे हा अची करे मां रखी हिक त कुर्सी मुंहिंजे लाइ हा ॿी कुर्सी असांजी राणीअ लाइ नंढी चेयरमैन लाइ उहा हिन ते अची वेंदी। नंढी चेयरमैन चओ राणी चओ ॿार कीअं आहिनि? ॿार केतिरा ॿार? मतिलबु असांजे कॉलेज जा ॿार तव्हां पीरियड त वठंदा हूंदा न। छोकिरनि खे केरु ॾिसंदो आहे? छोकिरनि खे केरु ॾिसंदो आहे त पोइ तव्हां पढ़ाईंदा कीअं आहियो? नक जी सीध में। नक जी सीध में? अरे भला नज़र कंहिं महिल त हिते हुते वेंदी हूंदी? न वेंदी आहे। ठीकु आहे त कुझु ॿुधण में त ईंदो हूंदो? हा त पोइ तव्हां पढ़ाईंदा कीअं आहियो? हा नक जी सीध में कुझु ॿुधण में त ईंदो थो यानी तव्हां ॿुधी बि कोन सघंदा आहियो? हा छा ॿुधणो? छा ॿुधणो त इहा ठीकु आहे त इहा किताब कहिड़ी पिया पढ़ो था? किताब केरु वेठो पढ़े इहो त ख़ाली ॾेखारण लाइ आहे। ॾेखारण जे लाइ? कंहिंखे ॾेखारण जे लाइ? चइनि ॼणनि जे विच में जेकर जालू वेंदियूं आहिनि त ईअं ई वेहणो पवंदो आहे। इहे असांजे ख़ानदान जो रिवाज आहे। अच्छा त भई हाणे हिन किताब जी घुर्ज बिल्कुलु बि न आहे छोकी तव्हां ऐं मुंहिंजे अलावा हिते ॿियो कोई कोन्हे त किताब खे थोरो ज़रूरत छा थियो? कुझु न मां त हीअं पियो चवां की असांजे अलावा हिते ॿियो कोई बि कोन्हे त महिरबानी करे किताब जी घुर्ज कान्हे नाहे अरे भाई नाहे अरे नाहे यानी त मुंहिंजे प्लान में प्रोफेसर प्रिंसिपल छोकरा चपरासी खानदान जो रिवाज मथे ते पलाव कम में रुकावट करण वारा जाम हुआ। मूंखे बि या त राणीअ जो हथ पकड़णो हो या वरी नौकरीअ ते हथ धोणो हो। वॾी परेशानी हुई। हिन विच में बबना यादि आयो। उलाला 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 तू है मेरी फैंटेसी। राम राम साईं। राम 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 छो बबना अजी कॉलेज में हिन महिल पढ़ण जी खण जो टाइम ते हाँ कुछ कम अची वियो। अच्छा मैंने सोचो दर्शन नहीं अचा कुछ छोकरन का वसूली भी करनी हुई पोइ सोचो जे वनाई तो हाज़िरी भी लगाईंदो अचा। कुछ बीड़ी सिगरेट हुजेव ॾिठो? न भाई अॼु त रुगो हे तमाकू आहे हलंदी? हा हे त तव्हां पाण ई खाओ। साईं हा 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 तव्हां चओ साईं हा मूंखे ख़बर पई आहे हा हा तव्हांजे स्टाफ में नई बुलबुल आई आहे। बुलबुल तोखे कीअं ख़बर आहे? अरे ख़बर आहे हुन ते त नज़र आहे मुंहिंजी। नज़र मतलब छोकरी सियाणी थे उन खां पहिरियों ई छाजे करे? इहो न पुछो साईं सम्झो टाइम पास आहे। अच्छा टाइम पास जेको मुंहिंजे लाइ जीवन ऐं मरण जो सवाल इल्लू जे पठे लाइ टाइम पास। साईं हा बुलबुल मस्त आहे न? हा चई सघो था साईं। हा मां हुनखे पटाए सघां थो पर हिकु मुश्किल आहे। मुश्किल कहिड़ी मुश्किल? हुनजे पीउ जी छा आहे न हा हुनजो पीउ ऐं असां पाण में माइट आहियूं। अच्छा ऐं चङा वेझा माइट आहियूं। जे मुंहिंजे पीउ खे ख़बर पई त लट्टू हणी घर खां ॿाहिरि कढी छॾींदो। अच्छा ऐं जे पीउ न रखंदो मुंहिंजो कमु कीअं हलंदो? छा जे पीउ जे राज ते मुंहिंजी बि त ऐशी ऐशा। हा भाई सम्झी वियुसि त पोइ अॻियां छा कंदे? पोइ छा आन नज़र में ॿ ॿियूं बि हिन गॾाए वटि टे मूं वटि हिकु बि न। बबना हेॾा अच। हा चओ साईं। यार छॾे दे सम्झ बुलबुल उॾामी वई। हा छॾे ॾियां? हा उॾामी वई मतलब? यार हेॾा ॻाल्हि ॿुध तो वटि टे आहिनि न? हा किन मां अगरि हिकु उॾामी वई तॾहिं बि तो वटि भाऊ ॿ त बचियूं। हा
अरे साईं टे जी टे छो ना मां चवा तो 4 छो ना 5 छो ना 6 छो ना जेको छॾे ॾे उहो वॾो नामर्द वांगण जो बरथो ऐं जेको पकड़े उहो मर्द ऐं जेको छॾे ॾे उहो नामर्द इहो अखर त मूंखे पंहिंजे लाइ बिल्कुल भी पसंद न हो बबना यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध वञी करे पकड़ीस बुलबुल खे हा ठीक है बना तो अरे वञ भाऊ देर न कर पकड़ास अरे वञी करे पकड़ीस अरे समझो पकड़ा हाँ, वञ दाव त मां इहो सोचे करे लॻायो त बबना खां ॾकी करे उहा बुलबुल सिधो मूं वटि ईंदी पर दाव उल्टो बि थी सघे थो हाणे छा हाणे त तीर कमान मां निकिरी चुको हो अरे मरी यूसुफ मास्टर अरे मास्टर मरी यूसुफ अरे छा थियो बबना अरे मरी यूसुफ मास्टर अरे मरी यूसुफ अरे कीअं पी लत्तू हणी घर मां ॿाहिरि कढी छॾी छा न ओए हुआ बुलबुल हाँ। असांजे रिश्तेदार जी भाईटी अच्छा हा त हुन लत्तू हणी हुन जो पी भी अची वने ना त मूंखे लत्तू कान तो हड़ी सके बबना गुरु आया मां बबना गुरु त पोइ छा थियो पोइ छा थियणो हुयो हाँ। हुआ मूंखे मिली वई रेलिंग जे भरसां अच्छा हुआ हिन पासे मां हुन पासे अच्छा। न कोई अॻियां न कोई पुठियां असुर खाई वेठो हुयमि मां उते असुर खाई वेठो हुए पोइ छा थियो पोइ मां हुन जो हथ पकड़े वरितोमांसि हथ पकड़े वरितईसि पोइ छा थियो पोइ अरे छा थियो अरे ॿुधाए अरे मिर्गी अची वई साईं मिर्गी अची वई अरे भेड़िया हीअं कीअं मिर्गी अची वई अरे हीअ अची वई मिर्गी अची वई मां तव्हां सां कूड़ ॻाल्हाईंदुमि छा अञा ताईं सॼे बदन में करंट लॻी रहियो आहे दिलि धक 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 करे रहियो आहे ॿुधो ठीकु आहे पर हुन कुझु न कयो अरे मां कुझु करणु ॾींदोमांसि तॾहिं कंदी न तव्हां बि अहिड़ी ॻाल्हि था कयो अरे ठीकु आहे बबना तूं वेही रहो दम वठ हा न वरी मिर्गी अची वई डिगो साओ खण डिगो साओ अरे भेणिया हीअं न बाबा रामदेव वांगुरु अच्छा खण हा खयो त हाणे मूंखे चङी तरह यादि करे ॿुधाए त तूं हुनजो हथी पकड़ियो हुयो न हा हुनजो ई हथ हुनजो हथ पकड़ियो हुई कीअं हीअं न हीअं त मिर्गी अची वई अरे याद अची वियो That's it. You remember your pee. मिर्गी अची वई पी जी लत्तू यादि अची वयूं हा साईं हाँ। पी जी लत्तू तमाम नंढपण खां ई खाधियूं आहिनि अच्छा हुनजी परवाह कोन्हे का छाए जे पी जे मुखी थियण खां मुंहिंजी बि त पुछा न आहे की न आहे उहा त आहे उहा आहे बिल्कुलु आहे पर हाणे अॻियां छा अरे तॾहिं त सभु थियो जेको न थियणु खपंदो हुयो बिल्कुलु सुठो थियो छा थियो साईं मुंहिंजो मतिलबु आहे ग़लति थियो भाई तमामु ग़लति थियो बिल्कुलु ग़लति थियो हा हाणे छा अॻियां छा पुठियां साईं दिलि खे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे जे चीर ॾेखारियांव न त डबल डबल ज़ख़्म नज़र ईंदव हिते अॼु त कंहिं बि शइ ते दिलि कान थी सघे थो राति जो निंड बि कोन अचे बबना यार जेको थियो बिल्कुलु ग़लति थियो हिकु कमु कर हाणे तूं ॿीहर कोशिशि कर हा ॿीहर कोशिशि कयां हा मां ॿीहर कोशिशि कर साईं मां रामबाण कमु कंदो आहियां रामबाण अच्छा जेके दफ़ो तीर निशान ते लॻो न त वियो वञी खॾ में साईं हीअ बुलबुल त मां छॾे ॾिनी छॾे ॾिनी मूंखे सम्झ में न पियो अचे त इहो सौदो मुंहिंजे लाइ फ़ाइदे वारो आहे या न बबना हा चओ साईं यार चिंता न कर जे गुरुअ जो सर सलामत त पगड़ियुनि जी कहिड़ी कमी हा साईं थोरो खिसको मां हिकु दफ़ो आसमान सां टकरायुसि तूफ़ान जो सामनो कयो समुंड खे हिकु विरांग में पार करे वियुमि पर हिकिड़ी छोकिरी न रो क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में अरे बबना ग़लति थियो मुफ़्त जो माल खपे बुलबुल खे पकड़ींदो पटाईंदो ख़बर पइजी वियसि हा हाय वाह वॾो बबना जो चेलो सभु चेला था ठहनि पंहिंजे पाण खे हा
रानी रानी नरो रानी वेरो रानी रानी वेरो 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 कोई दिसी वठंदो नरो रानी छा थियो मुंहिंजे गुल पुट खे अरे ये न रोइबो आहे पंहिंजा ॻोढ़ा रोक रोक हिन ॻोढ़नि खे नरो रानी छा थियो कीअं ठीकु कयो न इहो सभु हिते ई ख़तमु थियणो खपे हाणे जेको थियो ओ थियो असां ॿिन्हिनि खे सम्झणो खपे कमाल आहे महिरबानी करे इहा ॻाल्हि कंहिंसां न कजो काई ग़लती थी वई हुजे त माफ़ कजो सर अरे हिन में ग़लतीअ जी ॻाल्हि कहिड़ी आहे माफ़ी जी ॻाल्हि कहिड़ी आहे मुंहिंजे करे त पाण तव्हांखे सुठो लॻो त इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे न हा जेकर हिकिड़ी जवान छोकिरी मुंहिंजे कुल्हे ते मथो रखी करे रोए त मूंखे बुरो छो लॻंदो हा मूंखे त सुठो लॻो छा चई तोखे सुठो लॻो हिकु दफ़ा मूं हिन पासे करे वरी खां चओ इहो असांजे ख़ानदान जो रिवाज न आहे अरे खानदान जो रिवाज न आहे त काई ॻाल्हि कोन्हे पर हेतिरो त ॿुधायो अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं तव्हांजे दिलि खे एतिरी तकलीफ़ ॾिनी आहे या हिन जो बि तव्हांजे खानदान जो रिवाज कोन्हे कीअं चवां मूंखे सम्झ में नथो अचे अरे रानी मन गुल पुट कुछ त चओ आहिस्ता आहिस्ता सभु सम्झ में अची वेंदो मुंहिंजे खानदान जो नालो बदनाम थियो रुको मुंहिंजे करे मुंहिंजे खानदान जो नालो बुॾी वियो उहो बि मुंहिंजे हथ जे करे अरे रानी हथ जे करे रानी अहिड़ो छा थी वियो जेकर मुंहिंजी मदद खपेव त ॿुधायो ग़लतियूं आख़िर इंसान सां थींदियूं आहिनि ऐं हुननि खे सुधारे बि सघिजे थो छो ये ग़लती सुधारण वारी कोन्हे मुंहिंजो साॼो हथ कटे करे पिटी करणो खपे अरे रानी पर छो हेॾो सुहिणो सुठो हथ कटे करे छो फिटी करे छॾिणो घुरिजे हा ये हथ पकड़ायो न इहो ई हथ पकड़ियो हो न कंहिं बबना अरे रानी मुंहिंजा गुल पुट मुंहिंजा मन वे बबना तुंहिंजो हथ पकड़ियो हिन करे तव्हां रो था अरे तव्हां त चरी आहियो सफ़ा चरी बबना त पाण हिते आयो हुयो हुनखे ॾाढो अफ़सोस आहे जाम अफ़सोस अथसि कि हुन तव्हांजो हथ पकड़ियो आहे हा तव्हांजी कसम पर असांजे खानदान जी इज़त जो छा थींदो सर अरे रानी हिते वियो थधे दिमाग़ सां सोचो थधे दिमाग़ सां सबर सां कमु वठो भई तव्हांजे खानदान जी इज़त कोई शीशे जी त ठहियलु कोन्हे न कि अहिड़े गहरे अची करे हथ पकड़ियो ऐं टुटी पई हा ॿुॾी वई पर जेकर उहा हेतिरी बेकार शइ आहे त सुभाणे जे बदिरां अॼु ॿुॾी वञे हा पर तव्हां प्लीज़ न रो न तव्हां ॾाढा समझदार आहियो ऐं सम्झाईंदा बि केतिरे सुठे तरीक़े सां आहियो अरे भाई इहा त मुंहिंजी ख़ासियत आहे पर हाणे इहो किताबु तव्हांजे मुंहं ते न अचे जेकर इहो किताबु तव्हांजे मुंहं ते अचे थो त हेॾो सुहिणो सुठो चहिरो मुंहुं मां कीअं ॾिसी सघंदुसि हा चओ कीअं ॾिसी सघंदुसि कीअं ॾिसी सघंदुसि रानी मुंहिंजो गुल पुट रानी दम दम दिगा मौसम भीगा बिन पिए मैं तो गिरा हाय